अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदासीं हिकु बहितरीनु अपडेट। इन नंढिड़े वीडियो में वॾी अपडेट आहे तकरार ड्रामे जे हवाले सां बि, ऐं अॼु ॿियूं कुझु ख़ासि ख़बरूं बि तव्हांजे लाइ आंदियूं आहिनि। दोस्तो, ईद जो जेको फिल्म मां तव्हांखे ॿुधायो त सिंध टीवी ते ईंदियूं जागीर तव्हां ॾिठो, जानवर फिल्म। इन ॿिन्ही फिल्मनि जी कामयाबी खां पोइ हाणे हिकु वरी नओं धमाको अचण वारो आहे। यानी छंछरु आचर ऐं सूमर ते जेको ड्रामो जीअं हलंदो हुयो मक़तल या बाग़ुल, उन जाइ ते हिकु ॿियो ड्रामो तयारु थी रहियो आहे, घणो घर थी चुको आहे। उहो बि दोस्तो थी सघे थो नेक्स्ट सूमर खां स्टार्ट थी वञे, छंछरु ऐं आचर खां पोइ जेको आहे हर 8 ॾींहं उन जूं 2 एपिसोड ईंदा सिंध टीवी ते। ऐं बक़ाया जेका 5 ॾींहं बचंदा आहिनि उन्हनि जा तकरार ड्रामे जा एपिसोड ईंदा आहिनि। तव्हांखे त उन शइ जी अॻे ई ख़बर आहे, लेकिन हिन सूमर खां इहे सभु ड्रामा स्टार्ट थी वेंदा। ऐं मुहबतनि जो माॻ बि बक़ाया क़िस्तूं स्टार्ट थी वेंदियूं। ईद जे करे मुहबतनि जो माॻ जूं क़िस्तूं न ॾिनऊं बक़ाया, छाजे करे 3 ॾींहं ईद हूंदी आहे, न त 40 ताईं उन जूं क़िस्तां पूरियूं थी वञनि। 37 ते उनखे ब्रेक ॾिनऊं। हाणे वरी इहो मुहबतनि जो माॻ थी सघे थो अॼु राति एपिसोड अची बि वञे। अॼु राति न आहे त पोइ तकरार सां गॾु सूमर खां वरी 2 ड्रामा स्टार्ट थी वेंदा सम्झी। ऐं छंछरु ऐं आचर ते बि ड्रामा जेका अचिणो आहे उहो बि लॉन्च थी वेंदो।